दुनिया है फिरनी गिरनी, जहड़ी करनी तहड़ी भरनी। दुनिया है फिरनी गिरनी, जहड़ी करनी तहड़ी भरनी। वक्त वठे तो सब मूसा, ये सब चाहे माण्हुनि जी का कीमत कान्हे, रिश्तनि जी का अहमियत कान्हे। माण्हुनि जी का कीमत कान्हे, रिश्तनि जी का अहमियत कान्हे। सब अना उलझा अंधकार है तकरार, है तकरार, है तकरार, है तकरार। मूसा, यार तू मुखे माफ कर। अजाए पे मूं ते शक कयो तो तू असां सां गदारी पियो करी। मूसा आई दरिया खान सां गदारी न दुर तू त छा, पर ही मूसा कैसा गदारी नथो करे। अमण मुखे त अहिड़ी सुती ई कोन पिया जो मां कैसा गदारी कया। चाचा पहाड़ सां मुंहिंजा लख इख्तलाफ ही सही, पर कॾहिं बि मूं अहिड़ी किरियल हरकत कोन कई। पुत्र मूसा समझा थो, पर यार मुंहिंजी तबियत बारानी आहे, पर मां नियत जो बुरो न आहियां। अबा जेकॾहिं हर ॻाल्हि खे न सम्झी विया हो त पोइ नियत जे बुरनि दुश्मननि खे पंहिंजे विचां कढी छो नथा फिटी कयो। हाँ चाचा, गद्दारनि जो मौत ज़रूरी आहे ऐं शुरूआत बख़्शल खां कंदासीं। न दरिया न, मां तोखे इहो कमु करण जी इजाज़त कोन ॾींदसि। तोखे जे खून ई करणा हुया त पोइ मूंखे हिते शादी लाइ छो घुराई? सजावल ऐं शेर अली जो बचड़ नवाब खान खे ॾाढो गवारा लॻल, ऐं हू वॾो शातिर दिमाग़ जो माण्हू आहे। सोचींदे सोचींदे वञी नतीजे ते पहुचंदो। सर छा था सम्झो त नवाब खान पहिरियों रुख कंहिं तरफ़ कंदो? सुजरा पहिरियों रुख हू मूं तरफ़ कंदो, छो त मूं ई सजावल ऐं शेर अली खे मिलायो ऐं नवाब खान जी चाल खां उन्हनि खे बचायो आहे। सर पोइ त तव्हां लाइ वॾो मसइलो हूंदो। मां नवाब खान खे हर वार जो जवाब ॾियण लाइ तयारु आहियां। ऐं हा, हाणे उनखे बि ख़बर आहे असद उहो असद नाहे जेको उन जे हर इशारे ते नचंदो हुयो। हाणे जेकॾहिं हथ चुरांद कंदो न, ॻिचीअ में पइजी वेंदोसांसि। अगर तव्हांखे नवाब खान जो कमु न हो करणो त तव्हां हुन खां 5 लख छो वरिता? सोजरा इहा ई त गेम आहे। जेकॾहिं मां नवाब खान खां 5 लख न वठां त नवाब खान जो सॼो शक मूं तरफ़ थिए हा, ऐं नवाब खान वारा 5 लख असांजे रिटायर सिपाही सूमर जी न्याणी जे दाज गावण में कम अची विया। सिंधु, तू छा थी चाहीं त मां पंहिंजी संगत खे अकेलो छॾे ॾियां? मेरा घर सिंधु सही थी चवे, ऐं चाचा आरिफ बि तुंहिंजे लाइ परेशान हूंदो। बाक़ी दुश्मननि जे लाइ असां ई काफ़ी आहियूं। चाचा बहावल आहे, मीर आहे, ऐं थी सघे त असां पाण सां गॾु सिजावल खे बि खणूं। हाणे सिंधुअ जी ज़िम्मेवारी तुंहिंजे मथां अची वई आहे, उनजे करे तूं इन्हनि फॾनि ऐं फसादनि खां थोरो पासीरो रह। मूसा इन्हीअ त मीर ऐं तुंहिंजे मथां बि ज़िम्मेवारी, तव्हां बि हाली खनि पासे ते रहो त तव्हांजे लाइ बहितर आहे। मूं पंहिंजी सॼी ज़िंदगी जी छॾी आहे, हाणे जे जेल वञा त
या कब्र में वञ को फर्क न चाचा तू छा थो चवे त मां अम्मा ई अदीअ जे कातिलनि खे ईअं छॾे ॾियां मञा थो त वक़्तु मुंहिंजे ज़ख़्मनि ते मरहम रखियो हूंदो पर उन्हनि ज़ख़्मनि में दर्द अञा घटियो न आहे चाचा मां पंहिंजा प्लान त कंदुसि पर पंहिंजे जिगरी यार शमीर जे प्लान सां गॾु हिननि दोस्तनि जो प्लान कंदुसि मूसा तव्हां मूंखे हीणो छाजे लाइ था सम्झो मां कोन कंदुसि शादी अगर जे सिंधु मुझे दोस्ती जे विच में दीवार थी अचे तो पोइ मां शादी कोन कंदुसि चाचा तू सुभाणे सिंधु खे गोठ छॾे अचो छा चई मां वापसि हली वञा केरु क़बूलींदो मूंखे हेतिरी बदनामी खां पोइ चाचा मूंखे वापसि न छॾ बस हिकिड़ो ई कमु कर मूंखे ज़हर आणे ॾे मां खाई मरी वञा सिंधु तू पर दरिया खां न सिंधु सही पई चए तू मूंसां सां मिलण खां अॻु में बि त ज़िंदगी गुज़ारी चुको है न सभिनी ॾोहानी गुनाहनि खां परे हुए हाणे बि त ईअं कर न तू सिंधुअ सां निकाह करे पंहिंजो घर ठाह असां तुंहिंजा दोस्त वेठा आहियूं ईअं सम्झ त तूं असां सां गॾु आहीं हा दरिया खां न तूं पंहिंजी शादी जी तारीख़ ॿुध असां सभु तुंहिंजी शादीअ में गॾु हूंदासीं त असां गॾु झुमरियूं भणंदासीं मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे जेकी तव्हांजी मर्ज़ी वाह गुलण वाह जी बावर तो कदम कदम ते साथ नो ऐं तुंहिंजूं केतिरियूं ग़लतियूं दरगुज़र कई से गदारी कंदो रहे ऐं जंहिंखे मूं पंहिंजो सम्झो जीअं में जायूं ॾिस सॼो ॻोठा फिटाईंदो रहियुसि जंहिं लाइ मूं मोचड़ा खणी सॼी ज़िंदगी में चमचागिरी कई मां नवाब खान मूंखे इहो सलोनो इहा मुंहिंजी इज़त न रखी तो पंहिंजे गार्ड जे साम्हूं मुंहिंजी बेइज़ती की चवंदा आहिनि ॾाइण बि हिकिड़ो घर टारींदी आहे गुलण तूं त हुन ॾाइण खां अॼु हुन भाउर पेरनि ते हथ रखी ऐं मां माफ़ी वठंदुसि धीराणीअ खां नीर खां मां माफ़ी वठंदुसि ये खबर चाचा गुलण वरी कहिड़ी शैतानगिरी जो सोची वरी किंजा घर फिटाईंदे पुट थी गम शैतानगिरी छॾे ॾिनो पोइ जंहिंजा बि घर फिटाया आहिनि जंहिंसां मूं कई आहे मां उन सभिनी खां माफ़ी वठो बाबा साईं हाणे त चाचो बावल मुंहिंजी ॻीचीअ में थो पवे उन जो कुझु पिलो कयो मां छा कयां तो सॼी गेम हथ तां विञाए छॾी आहे बाबा साईं हू हाणे तव्हांखे माण जूं ॻाल्हियूं पियो थो करे बहावल ये ठलियूं बबकियूं ॾींदो थो वथे मूंखे इहो ॿुधाए त हिन ते कयो छा अथई कहिड़ो आंगूठो पटियो अथई मतिलब त माठ करे वियूं बाबा साईं वक़्तु हीअं कर राति मूंखे मारण जे लाइ बहावल खे वठी अच तव्हांखे मारण लाइ बाबा साईं हा पर हिकु ॻाल्हि ज़हन में रखजांइ इहा ॻाल्हि बहावल खे अचानक ॿुधाइणी आहे त जे हू पाण खां अलावा कंहिं ॿिए खे होशियार न करे सघे सम्झीसि बाबा साईं अहिड़े टाइम ते चाचा बहावल खे हलण जो चवंदुसि जो कंहिंखे ॿुधाइण जो हुनखे टाइम ई न मिली वञे शाबाश पर बहावल खे घुराईंदे किथे बाबा साईं जिथे बि हुकुम कयो ईअं करजो ठीकु आहे बाबा साईं पर हिकु अर्ज़ु ॿियो बि कंदुसि हा चओ चाचा बहावल खे मां पंहिंजे हिननि हथ सां मारण थो चाहियां ठीकु आहे तोखे इजाज़त आहे पर बहावल खे मारण जे लाइ तो वटि 30 सेकंड हूंदा जेकॾहिं तूं थोरी बि देरि कई न त बहावल तो ते हमिलो करे सघे थो जेकॾहिं 30 सेकंड में तूं बहावल खे न मारे सघी त
मुंहिंजा हमरा बहावल जे मथां हमलो कंदा ऐं हुनखे मारे ॾींदा 20 सेकंड त घणा आहिनि बाबा साईं हुनखे मां 1 सेकंड जी बि मोहलत कोन ॾींदुसि ठीकु आहे पोइ घुराईंसि राति ईअं हिकु हिकु करे पंहिंजे दुश्मननि मां जान अची कराइणी आहे ठीकु आहे बाबा साईं राति चाचे बहावल खे मारण खां पोइ हिन मीर जो बंदोबस्तु करणो आहे जे मां सोच राणीअ खां मुंहिंजा पुराणा हिसाब किताब वठां सजावत पाणी छा ॻाल्हि आहे कहिड़ी सोच जे समुंड में बुॾी वई मारू सोचां थो त सॼी संगत खे गॾु कयां न त इहो कमीणो नवाब खान असांजी सॼी संगत खे हिकु हिकु करे निधण खे करे माराए छॾे सॼी संगत खे गॾु करण में घणा भेरा कोशिश कई अथई सदाईं उबता इल्ज़ाम तोते लॻंदा आहिनि मारू जेकॾहिं देरि थी वई त नवाब खान कंहिंखे बि कोन छॾे ऐं जेके मूं ते दुश्मन आङिरियूं खाइण वारा आहिनि उहे त पंहिंजूं सिरियूं बि दड़ खां धार करे छॾींदा इन खां अॻु जो देरि थी वञे मां हिकु दफ़ो कोशिश ज़रूर कंदुसि मुंहिंजो मर्दनि जे मामले में कुझु वञे न पर मुंहिंजी हिकिड़ी सलाह वठ त पहिरीं मूसा खे मञाए पोइ ॾिस मूसा जे करे तोसां सभु कीअं हिकु था थियनि तूं बि सही थी चई पर मां सोचां थो त सभिनि खां अॻु में मूसा सां मिलां पोइ सॼी संगत खे कोशिश करे गॾु करण जी कोशिश कयां जांच कयो त इहो बख़्शल कहिड़े बिर में लिखियल आहे मीर असां जांच कई आहे त इहो बख़्शल कचे वारे पासे नंढे बंद जे भरिसां ई लिखियल आहे त पोइ हलो हली नवाब खान जे सजणनि खां शुरूआत था कयूं ऐं नवाब खान ताईं पहुची नए सिलसिले खे हिते ई ख़तम कंदासीं जेकॾहिं बख़्शल खे मारींदासीं त ॿी संगत ऐं मूंसां नाराज़ त कोन थींदा न नज़ीर मूसा ई ॿी संगत जेकॾहिं इन गद्दार जे मरण ते नाराज़ थींदा त पोइ इहे संगत बि गद्दार सदाई ऐं मां सम्झां थो त इन गद्दार जे मरण ते सॼी संगत ख़ुशि थींदी ठीकु आहे मीर हलूं था इन गद्दार खे मारण पोइ ॾिसूं त छा थो थिए चाचा दरिया खान जो मसलो त हल करे आयासीं पर हाणे हिन मीर ऐं राणीअ जे मसले जो छा थो करे मूंसां मां उन्हनि ॿिन्हिनि जो मयारी आहियां लाल मां हुननि जे साम्हूं न वञी सघंदुसि छो चाचा छो त हाणे मुंहिंजे निशाने ते नवाब आहे जे मां हुन खां गुसी थो वञा बिना कंहिं देर ते नवाब खान राणी ऐं मीर खे वॾो नुक़सान पुॼाईंदो इहा तव्हांजी सोच सही आहे चाचा पर मीर हिन झंझट खां परे नथो रही सघे हू असांजे रस्ते ते आहे छो त मीर जी भेण जो बि क़तल थियल आहे चाचा हा मूसा पर यार मूंखे शक हिकिड़ो आहे मीर जी भेण जो कातिल वक़्तु आहे हा चाचा पर मां इहा दुआ कंदुसि त इहो तव्हांजो शक ई हुजे वक़्त जा न इहो खून में हथ न हुजनि मूसा मां बि पंहिंजे दिलि खे ॾाढा ई दिलासा ॾिना चाचा भला जेकॾहिं वक़्तु नवाब सां मिलियल आहे ऐं मीर जी भेण जे क़तल में वक़्त जा हथ रंगियल आहे त पोइ छा कंदो तव्हां मारींदो पंहिंजे भाइटीअ खे फिलहाल कुझु नथो चई सघिजे मूसा वक़्तु अचण ते फ़ैसिलो कंदुसि चाचा हिकिड़ो ॿियो वारो जेकॾहिं मञो त तव्हांखे ॿुधायां हा चओ तव्हां सिजावल सां ठाह करे छॾियो छो त सिजावल सिधो माण्हू आहे नवाब वांगुरु मुनाफ़िक न आहे हा पुट सजावल राणी ऐं मीर खे पनाह ॾेई मूं ते वॾो एहसान कयो हुन जा बि मुंहिंजे मथां थोरा आहिनि पुट मूंसा हाणे मूंखे इजाज़त ॾे मूंखे सजावल सां बि मिलणो आहे वरी पोइ मिलंदासीं ठीकु आहे चाचा तव्हांखे इजाज़त चाचा दिमाग़ चवे थो त सभु हक़ीक़तुनि खां तोखे वाक़िफ़ करे छॾियां त इहो कमीणो
वक्त नवाब सां मिलियनि पर यार ही दिल मञे ई नथी छो त अॻे ई तूं टुटल आहीं वरी किथे भोरा भोरा नथी पवे बख्शल तू गद्दार आहे गद्दार गद्दार जी सज़ा सिर्फ मौत आहे मौत नाया गद्दार मीरा मां नाया गद्दार चोर कॾहिं मञियो आहे त मां चोर आहियां मीरा मीरा ॾिस असां सुठा दोस्त आहियूं मीरा मीरा ॻाल्हि ॿुध मुंहिंजी दोस्त हुयासीं आहियूं ना जेको दोस्ती में गद्दारी करे न वो मौत जो हक़दार आहे मौत जो मीरा मीरा मां मञा थो त मूं मुनाफ़िकी कई हिकु चकर मूंखे मां ॿीहर मां कॾहिं न कंदुसि मुनाफ़िकी कॾहिं न कंदुसि छो त दुश्मन चिटो हूंदो आहे जेको दोस्ती में गद्दारी करे ये त कफन बि नसीब न थिए बख्शल मुंहिंजी भेण जे क़त्ल में किथे न किथे वक्त सां गॾु तुंहिंजा हथ बि शामिल आहिनि तुंहिंजा मीरा मीरा मां मञा थो त वक्त तुंहिंजी भेण जो कातिल आहे पर मां उन्हनि सां गॾु न आहियां मीरा तूं ही त आहीं बख्शल तूं ही त आहीं तूं ही आहीं जंहिं असां खां ॻाल्हियूं लिकायूं तूं जे करे असां खां ॻाल्हियूं न लिकाई त अॼु मुंहिंजी भेण जीअरी हुजे हा पर अॼु मुंहिंजी भेण जीअरी न आहे ऐं हाणे हुन खां माफ़ी वठण लाइ तोखे मथे वञणो पवंदो कलमो अरे सोडल नज़ीर ता निकरी हलो हद करे छॾी मीर बेवकूफ़ी जी हद करे छॾी मूंसां मां तुंहिंजी नज़र में ग़लति थी सही पर मां हिकु गदार खे कुत्ते जे मौत मारियो छा में ग़लति थियसि मीर ग़लती इहा नाहे त तो बख्शल खे पंहिंजे अंजाम ते पहुचायो आहे पर तो ग़लती इहा कई आहे जो हिते तोखे सवे नज़रूं ॾिसनि थियूं ॾिसनि था माण्हू त भली ॾिसनि वध में त छा थींदो मूंसां फांसी अची वेंदी न भली अचे बस मीर तोखे फांसी अची वई ऐं तूं मरी वई पोयां राणी जो सोचो थई जे तुंहिंजे करे पंहिंजे पीउ खे बि छॾे ॾिनो ॿुधाए मूंखे छा थिए आहे हुनजो ये ॻाल्हि त तुंहिंजी सही आहे मूंसां पर मां छा कयां मां जॾहिं बि बख्शल खे ॾिसंदो हुयुसि न त मुंहिंजो रतु ठहकंदो हुयो असां सां गदारी करे ईअं मथे पियो आज़ाद घुमंदो बस हाणे लख इख़्तिलाफ़ ई सही तूं भली मूंखे पंहिंजो दुश्मन सम्झ पर मीर मां जॾहिं बि तोखे मुसीबत में ॾिसंदो आहियां न हिन मूसा जो तुंहिंजे करे साह वेंदो आहे साह हाणे त गॾु आहियूं न हाणे तुंहिंजी सलाह खां सवाइ को बि कमु न कंदुसि बसि न हाणे त राज़ी आहीं या अञा बि कावड़ियल आहीं
मूसा हाणे नंबर इने वक्त जो अथई इहो कमीणो हाणे वक्त मरंदो। बाबा साईं बख्शल मारजी वियो। चङो थियो जो इहो लूसी मोह। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए अकबर, इन लूसीअ ते गोलीअ जो ख़र्च कंहिं कयो, कंहिं मारियुसि? इहा अञा ख़बर न आहे पई। मूसा ऐं दरिया खान वारनि मां कंहिं मारियो हूंदुसि? न, मूसा अहिड़ी तकड़ कॾहिं कोन कयो। बाक़ी हा, मीर ऐं दरिया खान वारनि मां कंहिं जेकॾहिं इहो कमु कयो आहे, हो थी सघे। न बाबा साईं, दरिया खान न आहे। छो जो ख़बर पई आहे त बावाल खान दरिया खान वारी मंग वापसि करे छॾी आहे। हलो, इहो कमु बि चङो थियो, पर बाक़ी रहियो मीर। मीर इहो अकबर कमु करे सघे थो। छा था सम्झो बाबा साईं? बशकल जो मौत नवाब खान ते असर कंदो? असर करीब नवाब खान खे हींअर फिफड़ी लॻल हूंदी, फिफड़ी ज़मीन पेरनि जे हेठां निकिरी वई हूंदसि, ऐं हो हींअर सिर्फ़ इन सोच में हूंदो त मीर दरिया खान या सिजावल टिनी मां कंहिं हिक खे मिड़ी इहो लेटाए। छो त करीब ही जेका बाहि भड़की आहे न, हिन बाहि जो तओ कॾहिं बि नवाब खान खे सुख सां वेहण कोन ॾींदो। रातुनि जूं निंड्रूं हराम हूंदसि। लॻे थो त तुंहिंजे कननि ताईं अञा इहा ॻाल्हि न आहे पहुती। ख़बर पई आहे बाबा साईं त बशकल मारियो वियो। बख्शल खे मारण मां मुराद आहे त दुश्मन असां तरफ़ वधी रहियो आहे। तोखे का परवाह ई कान्हे का। बाबा साईं ख़ामोशी ने इहा करे अख़्तियार कई आहे जो चाचा बहावल खे मूं ते शक थी पियो आहे, ऐं मां को बेड़ो कमु करणु नथो चाहियां जो हुनजो शक यकीन में बदिलजी वञे। भला इहा ख़बर पई त बख्शल खे मारियो कंहिं? बाबा साईं बशकल खे मारण जो इल्ज़ाम इन्हें नज़ीर खयो। थी सघे नज़ीर ई मारियो हुजे। हाणे तूं निकिरण जी कर, पर कन अखियूं खुलियल रखजांइ किथे ईअं थिए त हा बहावल ताजी हवेली में गिरियो आहे। छा? बहावल? ठीक है मां त निकिरां थो। छा थियो बाबा साईं? वक़्तु
हाणे तुंहिंजे चाचे जो पिलो करणो पवंदो हुनजी इहा वजह आहे मुंहिंजे घर में किड़ियो ईअं कर पोएं दरवाज़े खां तूं निकिरी वञ ऐं मां ऊचे दरवाज़े खां अचां ठीकु आहे त पोइ मां मेन गेट ॾांहुं थो वञां सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।